बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो कंप्यूटर नॉलेज इन सिंधी। मां आहियां तव्हांजो होस्ट अताउल्ला शहर। दोस्तों, पाण अॼोके सबक़ में फ्रीज़ पैनल एक्सेल जे अंदरि फ्रीज़ पैनल जे बारे में पढ़ंदासीं। दोस्तों, जंहिं बि असांजे चैनल खे सब्सक्राइब न करे वरितो आहे उहो चैनल खे सब्सक्राइब करे त जीअं ईंदड़ असांजा ॿिया वीडियो बि तव्हां ताईं पहुची सघनि। दोस्तों, अॼुकल्ह जीअं कोरोना वायरस जो ख़ौफ़ हले पियो, जंहिंजे करे स्कूल, तालीमी इदारा, मस्जिदूं वग़ैरह बंदि आहिनि। इन जे करे तव्हां घर वेठे असांजो चैनल ॾिसी करे, असांजी वीडियो ॾिसी करे तव्हां कंप्यूटर जी तालीम हासिलु करे सघो था। दोस्तों, अचो त पाण सबक़ जी तरफ़ हलूं। सभ खां पहिरियां मां हिते कुझु हेडलाइन ॾींदुमि। सीरियल नंबर, नेम, fathers name, caste, gender, CNIC, contact, address। दोस्तों, मिसाल तौर ते असांखे कोई फॉर्म फिल करणो हुजे ऐं मां चाहियां त हीअ जेका हेडिंग आहे, इहा हेडिंग जे मथे मूंखे ॾिसण में अचे मां केतिरो बि हेठि हलियो वञा। इन लाइ फ्रीज़ पैनल जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। दोस्तों, सभ खां पहिरियां मां हिनखे बाटल थो ॾियां ऐं मां हीअ ॾिसो हेठि थो अचां त हीअ असांजो जेको मथियों हेडलाइन हुई उहा हेडलाइन गुम थी वई, मथे हली वई। पर मां चाहियां थो केतिरो मां हेठि हलियो अचां, पर इहा हेडिंग जेका आहे, हेडिंग मुंहिंजी ज़ात ते हेडिंग जेका हुआ इहा हेठि न हली वञे। इन लाइ असांखे फ्रीज़ पैनल जो इस्तेमालु करणो पवंदो। दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे अंदरि व्यू मेन्यू जे अंदरि फ्रीज़ पैनल जो ऑप्शन आहे। जॾहिं फ्रीज़ पैनल ते असां क्लिक कंदासीं, हेठां फ्रीज़ पेन्स ऐं फ्रीज़ टॉप, फ्रीज़ फर्स्ट कॉलम। जॾहिं मां हिन ते फ्रीज़ फर्स्ट कॉलम कंदुमि त सिर्फ़ु कॉलम ई जेको आहे उहो फ्रीज़ थींदो, पर मां हिते फ्रीज़ पेन्स खे क्लिक कंदुमि। फ्रीज़ पेन्स खे क्लिक करण खां पोइ हीअ जेके हाणे मथियूं हिते रोज़ आहिनि, कॉलम आहे मथे सॼो, इहो मुंहिंजो हिते ई बीठो रहंदो। ॾिसो दोस्तों, मां जेतिरो हेठि वेंदुमि पर मथी जेका डेटा मुंहिंजी हूंदी उहा हिते ई मौजूदु हूंदी। सो दोस्तों, हीअ मथी जेका बि मुंहिंजी लाइन आहे, सॼी रो जेका रो नंबर 1 आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो रो नंबर 1, हीअ रो नंबर 1 आहे, हिते 1 नंबर लिखियो पियो आहे। हेठां 23 रो जेका इन शो थिए पई, पर विचार जेके रो आहिनि उहे मथे थी वियूं, पर पहिरीं नंबर रो जेका हुआ उहा उते रहिजी वई। इन सां इहो फ़ाइदो थींदो, मां जॾहिं बि डेटा लिखंदुमि त मूंखे ख़बर पवंदी त मथियां हेडिंग जेका मुंहिंजी आहे उहा कहिड़ी हेडिंग आहे। उन हेडिंग मुताबिक़ ई मां डेटा हुन में एंटर कंदो वञा। दोस्तों, तव्हां अॼोके वीडियो में फ्रीज़ पेन्स बारे में सिखियो। इनखे जेकॾहिं हाणे अनफ्रीज़ करे मां चाहियां त हिनखे ख़तमु कयां त ख़तमु करण लाइ हिनखे अनफ्रीज़ पेन्स ते जॾहिं क्लिक कंदुमि त इहो ख़तमु थी वेंदो। दोस्तों, ॾिसो इहो ख़तमु थी वियो। दोस्तों, तव्हां हिन वीडियो में फ्रीज़ पेन्स ऐं अनफ्रीज़ पेन्स, फ्रीज़ पेन्स करणु ऐं उनखे अनफ्रीज़ करणु, उनखे ख़तमु करण जे बारे में सिखियो। उमेद थी कजे तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो, त ॾिसंदा रहियो असांजो चैनल कंप्यूटर नॉलेज इन सिंधी ऐं लाइक कयो असांजा वीडियोज़।